सैफुद्दीन हाज़िर आहिनि। नाज़रीन, असांखे पंहिंजनि बेशुमार ॾिसंदड़नि एॾा तवील ख़त लिखिया आहिनि। जेकॾहिं असां उहे ख़त पढ़ंदासूं, जहिड़ो ही इशफ़ाक़ अहमद जैफरी लियारी खां लिखियो आहे, तक़रीबन 4 सुफ़नि ते मुश्तमिल आहे। इहो ख़त आहे? हाणे काई साहिब तव्हां पाण ॿुधायो। आउं सम्झां थो इहो जाइ जो दस्तावेज़ आहे। ईअं कोन चइबो, अदे जी महिरबानी, सुठो ख़त लिखियो अथसि। पर जेकॾहिं साईं मुंहिंजा इहो ख़त पढ़ंदासूं त हीउ प्रोग्राम जो वक़्तु असांजे हथनि मां वेंदो हुयो। मां बिल्कुलु। उन खां अलावा ॿिया बे एतिरा ख़त आहिनि असां वटि जेके ॾाढा तवील आहिनि। बहरहाल मक़सद सां मक़सदु हासिल कजे। केतिरनि दोस्तनि जिन असांखे सलाहूं बि ॾिनियूं आहिनि ऐं पंहिंजो तनक़ीदूं कयूं आहिनि, तारीफ़ूं कयूं आहिनि, उन मां कुझु चूंड नाला आऊं पढ़ां थो। मांझीपुर ज़िले जैफराबाद बलोचिस्तान खां दरिया खान जमाली, वाबडा कॉलोनी कश्मीर खां नज़ीर हुसैन हैदरी डोमकी बलोच, ॻोठ बिट सराई खां ख़ादिम हुसैन जोयो, घोटकी खां सैयद सलीम शाह ऐं कलीम शाह जिलानी, नाब शाह खां ख़ालिदा परवीन सुमरो, नसीराबाद खां रियाज़ अहमद नूनारी, साबुराओ खां गुल मोहम्मद लाको, पोड़ो मीरबर ऐं संदसि घरवारा। ऐं ही बैंक तव्हां लिख रहा आहियो, इहो तव्हां पढ़ो। किथे आहिनि ही नाला 2 नाला साईं? मटियारी शरीफ़ खां। तव्हांखे त हूअं ई ॻोठ वञिणो कोन्हे, मूंखे त मटियारी वञिणो आहे, आउं ज़रूरु नाला पढ़ंदुसि। साईं मटियारी शरीफ़ खां ख़त लिखिया आहिनि गुलाम पकोड़ाई ऐं नज़ीर होटल वारो। इहे लिख रहा आहियो न ख़त आया आहिनि। नाज़रीन, उन खां अलावा हीअ सूखड़ी ॾिसी वठो। साईं हवाई जहाज़ आया? न, हीअ ॾिसो आहे शिकारपुर खां मुनीर मारफाणी ॾाढी प्यार ऐं महिनत सां ॾिसो ऐं काफ़ूरी कटिंग ते कहिड़ी महिनत सां असांखे सूखड़ी मोकिली अथनि, तव्हांजी महिरबानी। उन खां अलावा हिकु ॿी सूखड़ी जेका रुमाल आहे, असांखे बुकेरा शरीफ़ खां सैयद अली नवाज़ शाह, सैयद मुराद अली शाह ऐं मोहम्मद असलम। वाह वाह, सुठो, महिरबानी। संदन तस्वीरूं बि आहिनि, अदे जी महिरबानी। काई साहिब, मुंहिंजे ख़्याल में ही कुझु ख़ाका पढ़णा आहिनि, पाण खे ॿुधाइणा आहिनि, पर मुंहिंजे ख़्याल में प्रोग्राम जो सिलसिलो जारी करियो। हा ईअं था करियो। नाज़रीन, अचो त प्रोग्राम ॾिसो। काई साहिब, साईं पाण सवेरे तव्हां रूमाल ॾेखारियो, हाणे वरी असीं था रूमाल ॾेखारियूं। ॾेखारियो। ठीकु आहे साईं। साईं हीअ असांखे रसचस प्रोग्राम जे लाइ रूमाल मोकिलियो आहे सांगड़ खां रतन कुमार कृष्ण लाल। साईं तव्हां बि ॾिसो। महिरबानी अदे जी। साईं वञो। साईं वाह वाह। हाणे हिकिड़ो खाको असांखे मिलियो आहे, हाणे इहो तव्हांखे खाको पढ़ियो था ॿुधायूं। साईं खाको मोहम्मद इब्राहिम राजड़ ज़िले थरपारकर खां मोकिलियो आहे। चए थो ॿार पंहिंजे पीउ खे, बाबा मूंखे रुपयो ॾे त फ़क़ीर खे ॾियां। पीउ, पर इहो फ़क़ीर किथे आहे? ॿार, बाबा हू घिटीअ जे ॿाहिरां आइस्क्रीम पियो विकिणे। खाको भाई आउं बि पढ़ी वेठा। साईं वाह वाह, ऐं बि थोरी महिनत करियो। हा, ही बगदादी लियारी खां अदे अमर केटवीअ कराची खां लिखियो आहे। हिकु शख़्स राति जो देर सां घर आयो, ज़ाल जे डप खां बूट लाहे बगल में हणी दरवाज़ो खोले चोरनि वांगुरु घर में दाख़िल थिए थो। आहिस्ते आहिस्ते ईंदे संदसि नज़र पिंगे ते पई, सो जल्दीअ में अची पिंगे खे लोॾींदे लोरी ॻाए थो त अंदरां संदसि ज़ाल निंड मां बेज़ार थींदी गुस्से मां अचे थी। ज़ाल, कहिड़ो बेसुरो आहीं, राति जो बि आराम कोन थी? मुड़ुस, मां आहियां शफ़न जो पीउ। ज़ाल, तूं हिन वक़्तु? मुड़ुस, कमाल आहे बेगम, छा बेहोशी जी निंड सुती आहीं? कलाक खां नंढड़ो पियो रोए, वॾी मुश्किल सां वञी सुतो आहे। ज़ाल, अड़े चरियो त कोन थियो आहीं, नंढड़ो त मूं वटि अंदरि सुतो पियो आहे। मुड़ुस, नंढड़ो अंदरि आहे त पोइ ही केरु आहे? ज़ाल, इहो हूंदो पिणे पियो। मुड़ुस, बाबा। पढ़ो। साईं नज़ीर हुसैन सुमरो नवाब शाह खां हिकु दोस्त ॿिए दोस्त खे, यार राति मां हिकु ख़ौफ़नाक ख़्वाब ॾिठो त मां हिकु बस में सफ़र करे रहियो आहियां ऐं बस ओचितो ऊंधी थी पई आहे। ॿियो दोस्त, पोइ केरु बचियो? तूं त कोन मोए। पहिरियों दोस्त, यार मूंखां सवाइ सभु मरी विया। ॿियो दोस्त, पर तूं कीअं बची वे? पहिरियों दोस्त, बस मां मरण वारो ई होसि त मुंहिंजी अखि खुली पई।